रोल कैमरा एक्शन क्यों। तो दोस्तों उम्मीद है तो सब खैरियत सां हूंदो। अॼु तव्हांखे जेको आहे सो असांजो टॉपिक न आहे, बेसिकली अॼु असांजो माण्हू आहे जेको तव्हां सां मिलण था चाहियूं। ही काफ़ी सिंगर बि आहे, मतिलबु अनएप्रिशिएटेड, बल्कि मां चवंदुमि हिनखे असांजे यूनिवर्सिटी जो हीरो आहे, छो जो हिनखे कंहिं हिन महिल त एप्रिशिएट न कयो आहे यूनिवर्सिटीअ में। ऐं असां सम्झूं था त अहिड़ा जेके सिंगर आहिनि उन्हनि खे अॻिते वधणु घुरिजनि, छाजे करे दे डिज़र्व अलॉट ऑफ मनी गाॾी बंगला रिस्पेक्ट वॾाई न कंदो आहे उस्ताद, पर टैलेंट तव्हांखे हिनजो तव्हांखे हिन वीडियो में ख़बर पइजी वेंदी जेके अॻे असां ठाहिणा टैलेंट आहे हिन माण्हू में अणखुट। हाणे ॿियो ॿुधो दरिया में एतिरो पाणी कोन्हे जेतिरो हिन टैलेंट आहे। ऐं ॿी ॻाल्हि असां जे गहराइनि सां हिनखे एप्रिसिएशन केतिरो एप्रिशिएट हुन वांगुरु कलाम कोन्हे जेको तव्हांखे पहिरियां ॿुधायो। फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन है, वो ना है बाकायदा प्रोफेशनल। दिल को तेरी ही तमन्ना, दिल को तुझसे ही प्यार। क्या ही बात है। बरल मां तव्हांखे ॻाल्हि मिस्टेक। दिल को तेरी ही तमन्ना, दिल को है तुझसे ही प्यार। तू ये माने के न माने लो। सो दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां पियो त हीउ पहिरें सेमेस्टर में जॾहिं असांखे मिलियो, मां हिनखे अॼु कान बल्कि 3 साल पहिरियां जॾहिं मूंखे यादि आहे अॼु वाक़ियो, त जॾहिं मां हिनखे ॾिठो पहिरीं नज़र में ख़बर पइजी वई त वॾो बोतल बानू आहे। सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको आहे माण्हू दोस्त असांजो मोहबती प्यारो दिलबर असांजो, हिन खां तव्हांखे दुआ वठणी हुजे त हिन वटि अचिजो। जेके बि न्यू एडमिशन वठंदा, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, टूटू जो छोकिरो अथव ही, सेकेंड जो आहे बेसिकली इंग्लिश डिपार्टमेंट, जंहिंखे बि दुआ वठणी हुजे न हिन वटि अचिजो। मां तव्हांखे 100% ॿुधायां थो, जेको बि तव्हांजी दिलि जी ख़्वाहिश हूंदी, मन जी मन्नत हूंदी, उहा पूरी थी वेंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं मां हिन खां मूंखे यादि आहे दुआ वरिती त मुंहिंजा तरा निकिरी विया। हलंदे हलंदे जूतनि मां जेको तरा निकिरी वञनि इहा दुआ लॻी हिनखे। हा, उन जो अज़ालो अॼु ताईं मां भरियां पियो। हिकिड़ी पासे ॾाढी छाड़ाइण वियो, हिकिड़ो पासे वारो मुछ कटिजी वियसि। इहो जेको आहे दुआ जा इफेक्ट साइड। बहरहाल दिलि जे हिसाब सां मां चवां थो तरा निकिरी विया। तव्हांखे रूहानी सुकून मिलियो, मुंहिंजी दुआ रूहानी जा राति 4 बजे ताईं वेठो जाॻंदो। केतिरी तव्हांखे ॿुधाए सघो था, तव्हांखे जेकी तकलीफ़ हुई उहा केतिरी पहुती तकलीफ़ ओतिरी पहुती जेतिरी तव्हां बीपीए जी वीडियोज़ में मिलंदी। तकलीफ़ ओतिरी पहुती जेतिरी तव्हां बीपीए जी वीडियोज़ में मिलंदी। तकलीफ़ ओतिरी पहुती जेतिरी तव्हां बीपीए जी वीडियोज़ में मिलंदी। तकलीफ़ ओतिरी पहुती जेतिरी तव्हां बीपीए जी वीडियोज़ में मिलंदी। मतलब तकलीफ़ घणी पहुती। अच्छा, राति जो मूंखे निंड कान ईंदी, जाॻंदो हुउमि भरू जेॾीमहिल मूं तव्हांखे दुआ पई जेॾी महिल कई, ओॾीमहिल त तव्हां ॾाढो पंहिंजे पाण खे तव्हां वरी थोरी देरि खां पोइ आया, तव्हां चओ मां पंहिंजे अंदरि में हींअर ख़ुशहाली महसूसु करे रहिया आहियां, मूंखे मज़ो पियो अचे। छा हुओ? ओॾीमहिल अचे पियो, पर जॾहिं हफ़्तो गुज़रियो त पोइ मां सम्झुमि त हाणे मुंहिंजा तरा निकिरी विया। अबो इश्क न कबो, जे कबो त पहले बचन था बचन खां पहिरियां बचन ॾियण वारी त अचे न पहिरियां। हल हिकिड़ो ॿुधाए दुनिया ज़माने से कुछ जबरदस्त काम है। हवा हींअर कचहरी न कयो, बसि तकड़ में गा बंदि थियण वारी आहे कैमरा। तकड़ में गा जल्दी कर, बसि टाइम न आहे एतिरो, जल्दी गा। कल हॉस्टल जी छत ते हुआ चंड ॾिसण आई। कल हॉस्टल जी छत ते हुआ चंड ॾिसण आई। हिकु चंड तमाशो हो, हिकु चंड तमाशो हो, ॿियो चंड तमाशाई। कल हॉस्टल जी छत ते हुआ चंड ॾिसण आई। हिकु चंड तमाशो हो सामा भाई, ॿियो चंड तमाशाई। ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त हीउ माना पोतल बानो आहे काफ़ी दरवेश। मां चवां थो जेके बि अॼुकल्ह जा नौजवान थियनि था हलाल हिकु माण्हू हिन खां दर्शन वठंदा। ऐं मां चवां थो जिन जूं मन्नतूं आहिनि पूरी नथियूं थियनि उहे हिन वटि अचनि। मन्नत जेकी उन जूं माना मिसाल तौरु कमु थियण वारो आहे ऐं रहिजे त उहो हिन वटि अचनि। सिंधु दरिया जे विच में दरगाह अचिजो, दीदार वठणु अचिजो। आई सर्टिफाइड मज़ाक न आहे।
पुल जे जी दरगाह ॿुधायो ॿियो आस्थानो मारो ॿुधायो ॿियो आस्थानो हिते ई अथसि असांजी यूनिवर्सिटी आहे शहीद हा, शहीद बनी ॿियो आस्थानो ईअं अथव HBL जे पोयां HBL जे पोयां न एकेडमिक ब्लॉक वो वञे तव्हांजो पर्सनल आहे वो तव्हांजो पर्सनल आहे उहो पर्सनल ट्रांसफार्मर इहो जेको ट्रांसफार्मर लॻल आहे न एकेडमिक ब्लॉक 2 जे भर में उन ते वेठो हूंदो आहे उन जे पासे में पासे में ॿियो हमारा गॾु हूंदो अथव पर उनजो इंट्रोडक्शन नथो कयां पर उते वेठो हूंदो आहे ओ इहा ॻाल्हि सही कई आहे बाक़ी इहो माना बेसिकली इंट्रोडक्शन थी वेंदो त भाऊ सिंगल न आहे पर सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे मां हिन खे ॾिसी आयो आहियां तव्हां चप ते कीअं ठोशो आहे सुॼा पिया खेर आहे खेर कुतो कयूं ॻाल्हि ॿुधो तव्हां किलो छो नथा ॻाल्हि इहा आहे असां चवण था चाहियूं तकलीफ़ थी पहुचे नौजवाननि खे कैमरा खे सचा बंदि थी वई सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे बसि दोस्तो इहो ई चवणो आहे असांजे दोस्त तव्हांखे जेकी दुआ वठणी आहे हिन वटि ईंदा कयो बाबा हिन जो हिन पास बसि बंदि थी वञे हिन जो माना हिते ब्लॉक आहे 1 किलोमीटर हिन जो ब्लॉक आहे हिते एकेडमिक ब्लॉक 1 में तव्हां जंहिंमें एंट्री थींदो त 2 बैच जो अथव ही हुन खां दुआ वठींदा कयो न्यू एडमिशन वारा जेके बि अचनि हुन खां दुआ जो दर्शन वठी पोइ पंहिंजी यूनिवर्सिटी जी इस्तक़बाल कनि छा चवंदा आहिनि इस्तक़बाल न इस्तक़बाल न हू इस्तक़ाम माना शुरूआत कनि इंतकाम कनि पंहिंजे लव जो सुनो 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 एक गाना सुनो हाँ जल्दी कर बेटी लो चल पकड़ कर अफलाक से लाई जाती है सीनों में बसाई जाती है तौहीद की मैं सागर से नहीं आँखों से